साईं मीर जा परस्तार जेके आहिनि सो हुन फोटू कढाइनि था सूबेदार शरीफ ऐं सूबेदार लॻे ई कनि पवे ई कनि हा पर हूअं शरीफ यार हा मूंखे यार तुंहिंजो हिकिड़ो सऊदीअ मां ॻाल्हाईंदो आहे पंहिंजो तुंहिंजो हाजी हुसैन असांजे चई शहर जो आहे पाड़े जो आहे ऐं कमु करे त मुंहिंजो उहो त आहे सूबेदार जो किरदारु अथसि उनजो नालो भला छा आहे मतिलबु व्हाट्सअप ते कंदो आहे मैसेज तूं बि हुई न सऊदी रहियो आहे नी हा न बसि उन चयो त 2 चकर जेको आहे अलाए 3 चकर जी सऊदी रहियो आहे हाणे हेॾे आहियां ऐं मां हुनजे पाड़े जो आहियां हा हेॾनि जो ख़ैबर नथन छा जो आहे न तव्हां त मेड़ जा हो न हा खानपुर सॉरी हा खानपुर कंबराणी हा कंबराणी हो जी पाड़े में असांजे वेठो आहे ॿुधो ऐं जेको आहे सो व्हाट्सअप ते ॻाल्हाईंदो आहे मूंसां असांजो प्यारो करी दोस्त खादम हुसैन थेम ॾाढो परेशान नथो जे टिकी खावां मथो मुंहिंजो थो फिरे मुंहिंजी हिन तुंहिंजी हिन टिकीअ ज़हर ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे हा नेठि ज़िंदगी ज़हर करे उहो ज़हर ज़िंदगी बंदि करायूं साईं हुसैन साईं हुसैन जाहिर साहब फिल्म जो ज़बरदस्त राइटर बि अथव हा हा फिल्म लिखाए सघिजे थी न हिन खां वाह वाह फिल्मूं न दौर वियो हलियो हा हल कहिड़ो दौर हूंदो हा कहिड़ो दौर हूंदो खाधो नवां तजुर्बा कंदा हुआसीं असां पहिरीं फिल्म ठाही दरिया यार जंहिंमें उहा ई 4 कलाक जी फिल्म है हा उहा खपाई थी तक़रीबन 17,000 सही उन खां पोइ वञे रेशो 35 खां 45 70 ताईं वञे असांजी कॉमेडी फिल्म 70,000 थी वई हा न मतिलबु उन केॾो जुनून हूंदो हो जॾहिं सीडी जॾहिं हलंदी हुई इरफान भाई त असांखे माना वांदकाई न मिलंदी हुई फिल्म मथां फिल्म माना एट ए टाइम माना 2 टे 4 फिल्मूं कॾहिं ॿ ॾींहं हुनखे ॾियूं हा चैनल हुयो KTN हुयो सन TV हुयो दया पार खां पोइ पर इहो असुलु छा हो त CD जेके माना रिलीज़ थींदी न उहा दुकाननि ते विकामंदी हुई पोइ उतां जेके कंपनियुनि वारा उहे कमाईंदा हुआ रुपया होटलुनि वारा कमाईंदा हुया माना होटल 80 रुपए 100 रुपए में CD वठी ईंदो हो त पोइ माना होटल ते वेठा शोज़ हणंदा हुआ फिल्मुनि जा ॿुधो हिकिड़ो वाक़ियो त ॿुधाए इरफान फिल्म ग़ुलाम जी रिकॉर्डिंग ते असां हुयासीं त निसार शाह ऐं मां ऐं वाक़ई चाहियां जो शौक़ीन मां आहियां तो ख़बर त मूं चयो निसार शाह खे त पुछो चाहियां जो पासो क्यों वाली पाड़े में मां जीअं दाख़िल निसार शाह जी फिल्म जा कोन आहे मुंहिंजी फिल्म दहशत जेकी आहे उहा रिलीज़ मां कीअं माना होटल वारो चएसि फिल्म तव्हांजी दहशत छा अशफाक खान जी सही मां 300 जा 4 शो करे 300 माण्हू 25 मां घटि में घटि माना ॾियारी 1500 2000 कमाईंदो हा माना वॾा शो हूंदा मुंहिंजा हे हो मां चांहि पीती से अब चांहि पीते उथिया घणा पैसा था उन ते 5000 चांहि मूंखे चई त 10 मां करी 10 फिल्मुनि मां 3 शो कंदो 15,000 कमाए थो प्यार कई में चांहि होटल हो न होटल कमर्शियल चवंदा धंधे में दोस्ती न आहे मां जो पंहिंजो उसूल आहे धंधे में दोस्ती हूअं दोस्ती आहे पर तव्हांजो अगरि बिज़नेस आहे तव्हांजो को दुकानु आहे तव्हांजो को होटल आहे उहा तव्हांजी रोज़ी आहे तव्हांजी रोज़ी आहे मज़दूरी आहे उहा तव्हांखे
हर हाल में वठणी आहे ॾियण वारे खे ॾियणी आहे। हाँ जी माना असांजी फील्ड आहे डायरेक्टर असांजा खोड़ सारा दोस्त आहिनि पर पर जेको असां कमु कयूं था त उन जेकी शइ आहे रूटीन में या कानून में हले थी पंहिंजे हिसाब सां बजट बि बजट जी दोस्ती बि हूंदी आहे पर बजट 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 न थी मिले हफ़्ते जी पंहिंजी महिनत अचो हाणे सीन था कयूं। हाणे सीन था कयूं। हा अची वियो गुलाणी बंड बि अची वियो। कंहिंजा गुलान बि साम्हूं जा रात जा न आहिनि ॾींहं जा। सलाम वालेकुम हाजी साहब।